जी बिल्कुल, रेतीवे जो ॻोठ कालू समेजे जे रहवासियुनि जो मासूम ॿारनि समेत मीरपुर माथेलो पुलिस जी नाजाइज़ी ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ कालू समेजो, भूरल समेजो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे चयो त असां ग़रीब मज़दूर पोरियत आहियूं। असांखे नाहक चोरीअ जे केस में बाअसर शबीर माहिर मजीद सूमरो जे चवण ते मीरपुर माथेलो पुलिस 7 ॾींहं अॻु असांजे नौजवाननि आमिर समेजो, शाबान समेजो खे पुलिस खणी गुम करे छॾियो आहे। 7 ॾींहं गुज़रण बावजूदि असांजे नौजवाननि सां मुलाक़ात नाहे कराई वई, ना ई को केस ज़ाहिर कयो वियो आहे। असांखे ख़तरो आहे त किथे असांजे नौजवाननि खे पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼणाए हाफ फ्राई या फुल फ्राई न करे छॾे। ॻोठाणनि IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी समेत आला अहमदारनि खां नाहक गिरफ़्तार कयल नौजवाननि जी आज़ादी जो मुतालबो कयो आहे। जी